नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। कारो ख़िज़ाब जेके असां सिंधी में केस चवंदा आहियूं, कारो केस, ॾाढ़ी खे वारनि खे लॻाए जाइज़ आहे या न? अगरि अहिड़ो इमाम ख़िज़ाब लॻाए उन जे पोयां निमाज़ जाइज़ आहे या न? कारो ख़िज़ाब या अहिड़ी मेहंदी लॻाए जंहिंसां वार कारा थी वञनि, उहो नाजाइज़ आहे। हदीस शरीफ़ में आहे त गय्यरु शीब वला तक़रबु सवाद, पीरी तब्दीली कयो ऐं कारे रंग जे वेझो न वञो। मसनद इमाम अहमद बिन हम्बल रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस में वारिद कयो आहे त यकून कौम फी उम्मत आख़िर ज़मान यख़बिदून बिहाज़ा सवाद कहू असुल ख़माम ला यजिदून राहतल जन्नह। आख़िरी ज़माने में कुछ माण्हू कारो रंग कंदा जीअं कबूतरनि जूं विठूं, उहे जन्नत जी ख़ुशबू न सघंदा। ॿी हदीस पाक में इन्नल्लाह ला यंज़ुरु इला मन यख़दिब बिस्सवाद यौमिल क़ियामह, जेको कारो ख़िज़ाब करे अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उन जे तरफ़ नज़र रहमत न फरमाईंदो। नंबर 3 हदीस असफ़रतु ख़िज़ाब ख़िज़ाबुल मोमिन वल उमरतुल ख़िज़ाबुल मुस्लिम वस्सवाद ख़िज़ाबुल काफ़िर। ज़र्द ख़िज़ाब ईमान वारनि जो आहे, ॻाढ़ो ख़िज़ाब इस्लाम वारनि जो आहे ऐं कारो ख़िज़ाब काफ़िरनि जो आहे। लिहाज़ा जेको पेश इमाम कारो ख़िज़ाब करे त उहो फासिक मलऊन आहे ऐं उन जे पोयां निमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे ऐं वाजिबुल अहद आहे, यानी जेकॾहिं भुल में पढ़ी वियो त हाणे उनखे मोटाइणु वाजिबु आहे, मोटाए पढ़णो आहे। फतावा बरेलवी आहे, सुफ़ो 88 ऐं 69 जे अंदरि इमाम आला हज़रत फरमाइनि था। महिरबानी।